नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के खैबर मां खबर ॾींदा हलूं त खैबर लगोडेरोलाल विलेज अली पब्लिक एलिमेंट्री स्कूल मिठो डायरी में प्रिंसिपल फयाज अली शेख जी निगरानी में शागिर्दनि जा इम्तिहानी जा नतीजा ज़ाहिर करण जी तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब की शुरुआत कलाम कुरान पाक की तिलावत ऐं नात सां कई वई, जंहिंमें ख़सूसी मेहमान सैयद नसीर अहमद शाह, अयाज अली शेख, मास्टर गुलाम मोहम्मद डायरी, मास्टर सरफराज अली मोरेजो ऐं स्कूल के उस्तादनि ऐं शागिर्दनि समेत शागिर्दनि जे वालिदैननि याकूब डायरी, साथी लाशारी, रियाज डायरी, सनाइला डायरी, शरीफ डायरी ऐं गुलशेर डायरी जिन शिरकत कई। तकरीब में 6 महीननि इम्तिहाननि जा नतीजा ज़ाहिर कया विया, जंहिंमें स्कूल इंतजामिया पारां इम्तिहाननि में फर्स्ट, सेकेंड ऐं थर्ड पोजीशन माणींदड़नि शागिर्दनि खे कप ॾिना विया ऐं क्लास नर्सरी में फर्स्ट पोजीशन इकरा, क्लास केजी में फर्स्ट पोजीशन गुलाम मुस्तफ़ा, क्लास 1 में फर्स्ट पोजीशन शबाना, क्लास 2 में फर्स्ट पोजीशन शकूर जिन खणी कामयाब थिया। अली पब्लिक एलिमेंट्री स्कूल मिठो डायरी जे उस्तादनि सैयद मोहम्मद शाह, सजाद अली डायरी ऐं मकसूद अली उमरानी खे बि स्कूल के प्रिंसिपल फयाज अली शेख पारां शाबाश ऐं सर्टिफिकेट ॾिना विया। उस्तादनि सां गॾु स्कूल के पटे वाले हसन उमरानी खे बि प्रिंसिपल फयाज अली तरफां कैश इनाम ॾिनो वियो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।